अस्सलाम वालेकुम दोस्तों तकड़ा ड्रामा जी अपडेट ॾींदासीं छा उहो ड्रामो हलंदो या न तकड़ा ड्रामा बंदि थी वियो या न छाजे करे न पियो हले। जी दोस्तों ये सभई ॻाल्हियूं हिन वीडियो में। चैनल ते नवां त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन खे याद करे छॾियो। दोस्तों तकड़ा ड्रामो कुझु फिल्मुनि जी शूटिंग ईद जी फिल्मूं पियूं हलनि जिन जी शूटिंग पई हली, तंहिं करे तकड़ा ड्रामो जी शूट न थी सघी। सिंधी फिल्मुनि टेलीफिल्मुनि जी शूट थी वई आहे, हाणे तकड़ा ड्रामे जी शूट हली रही आहे ऐं तकड़ा ड्रामो ईद खां पोइ वरी स्टार्ट थी वेंदो। काफ़ी दोस्त पिया चवनि त तकड़ा ड्रामो बंदि थी वियो आहे, तकड़ा ड्रामो बिल्कुलु बंदि न थियो। तकड़ा ड्रामो ईद खां पोइ स्टार्ट थी वेंदो ऐं तकड़ा ड्रामो तक़रीबन 5-6 हज़ार ताईं हले ई हले। दोस्तों ये अपडेट वरी मिलंदी वीडियो में।